नासिन मदे जी में भी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातलनि की गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो आहे। घुर कई वई आहे त वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। पेश आहे ही रिपोर्ट। जी नाज़रीन, काबूस KTN सखर के पैरो चीफ बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद के कातलनि के कैफ़र किरदार ते पहुचण लाइ प्रेस क्लब मदे जी पारां कलमदड़नि पारां ही एहतजाजी रैली कढी वई आहे। अचो त हिन में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल करियूं। सिंध के शऊर जो कत्ल आहे। शहीद जान मोहम्मद जो कत्ल सिंध के मज़लूम माण्हुनि जी आवाज़ जो कत्ल आहे। तव्हां ॾिठो हूंदो जंहिं ॾींहं खां वठी ही बहिरामाणो वाक़ियो पेश आयो आहे, उन ॾींहं खां वठी सिंध कराची खां कश्मीर ताईं सरापा एहतजाज बणियल आहे। पर उन जे बावजूद भी जेका हिकिड़ी रवायती पुलिस जी सुस्ती काहिली उहा बरक़रार आहे। पुलिस के हिन माल ताईं जेको आहे सो कातिल गिरफ़्तार करण खपंदा आहिनि। कॾहिं अमीर बख्श बिरोई तो शहीद थिए त कॾहिं शायद सुमरो तो शहीद थिए त कॾहिं अज़ीज़ मेमण के तो मारियो वञे त कॾहिं जान मोहम्मद जहिड़े जवाननि खे शहीद तो कयो वञे। सखर जे पैरो चीफ जान मोहम्मद महर के जेको आहे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। जान मोहम्मद जो कत्ल जेको आहे सिंध जे मज़लूम माण्हुनि जे आवाज़ जो कत्ल आहे। असां जेके सहाफ़ी आहियूं गुज़िरियल 4 ॾींहंनि खां सॼी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतजाज आहियूं। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त कत्ल केस में जेके घुरबल जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे सखर पुलिस गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। असांजो हिकु ई मुतालबो आहे त फौरी तौर ते जेके मुलविस जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ी हिन मुल्क जो या हर मुल्क जो जेको हिकिड़ो आम थंब हूंदो आहे, आम हिकु इदारो हूंदो आहे। कत्ल आहे पर जेके उहे ॾाढा मुड़स आहिनि जेके सहाफ़त खे दॿाइण चाहिनि था, उन्हनि जा जेके इरादा आहिनि उहे नाक़ब। जेका हिकु जान मोहम्मद खे शहीद करे ऐं जेका उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे त हिते सहाफ़त जो जेको अंत आणींदा उहो कॾहिं बि न थींदो। ऐं इहे जेका सिंध सरापा एहतजाज आहे उहा जान मोहम्मद जे कातिलनि जे ख़िलाफ़ आहे ऐं जेके कत्ल में मुलविस हथ आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कराईंदासीं। ऐं जॾहिं KTN ते ॾिठुमि अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हिकिड़ो सिंध जो बाशऊर जान मोहम्मद महर खे क़तल कयो वियो आहे। उन सां इंसाफ़ कयो खून सां। चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के अर्ज़ु था कयूं, रिक्वेस्ट था कयूं। ऐं असां जेको आहे पूरे सूबे सिंध के जेकी भी इंतज़ाम आहे, हिन वक़्तु जेके भी वज़ीर आला वेठो आहे या असांजो वज़ीर आज़म निगरान वेठो आहे, असां उन्हनि खे बि चऊं था त सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ कयो ऐं हिन सां इंसाफ़ जेको हू सिंध जो सहाफ़ी पूरी दुनिया जो सहाफ़ी इंटरनेशनल सहाफ़ी हो, उन खे क़तल करण वॾी हिकिड़ी साज़िश थी आहे ऐं साज़िश तौर प्लानिंग तौर हुनखे क़तल कयो आहे। जंहिं महिल उहो क़तल तो थिए फौरन 20 मिंट बाद में SSP सिंगार मलक जेको बयान तो ॾे त साईं हुनजी ज़ाती दुश्मनी आहे, इहा हुनजी भुल आहे त हू मज़लूमनि जो आवाज़ हुयो, हू मज़लूमनि जो साथारी हुयो। हू हुन हमेशह सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ ॻाल्हायो, हुन रिपोर्टिंग कई ऐं जेको आहे हुननि कोशिशि कई आहे ज़ालिमनि कातिलनि त असां सिंध जो आवाज़ बंदि कयो। कागज़ जे रिपोर्ट जेको सखर जो आहे शहीद जान जिन खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, उनखे इंसाफ़ ॾियारण जे लाइ उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां दोस्तों मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। जेको सहाफ़ी तबिको आहे हिन मुल्क में वाहिद उहो तबिको आहे जेको पंहिंजे लाइ नथो जीए पर आवाम जे लाइ जीए थो, ॿियनि जे लाइ जीए थो, ग़रीबनि ऐं मज़लूमनि जे लाइ जीए थो। ऐं उन माण्हुनि जे लाइ जीअण वारनि माण्हुनि खे बेदर्दी सां अहिड़ो बेसरो सामानी जे आलम में क़तल कयो वञे थो, इहो हिकिड़ो अफ़सोसनाक आहे। असांजो जेको इन्हनि ज़ालिमनि शहीद कयो आहे, असां जेको आहे त आला इदारनि ऐं वस वारनि खां इहो मुतालबो था कयूं त पहिरियों त SSP सखर खे जेको आहे त हटायो वञे, उनखां पोइ जेके उनजा सहूलियतकार उन्हनि खे गिरफ़्तार करे उनजे जेको आहे जेके बि जवाबदार मुलज़िम आहिनि उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु वहीद जोखियो, KTN न्यूज़ मदे जी।